सामी साहिब चवनि था, अजाइब कुदरत करता रची कल सां, आदि सकत खों देव टे, तनिखों थिया पंज तत, ततनिखों विस्तार थियो, सभ न्यारी नानत, सैल करे सभु कंहिंजो, सामी बिना ममत, लुड़ खे हणी लत, मोटी सुम्हियो सेज ते। हाणे भावार्थ। अजाइब कुदरत यानी कुदरत जी या विश्व जी रचना जेका आहे उहा अजीब आहे, अचरज में विझंदड़ आहे। करता रची कल सां यानी इहा रचना परब्रह्म परमेश्वर पंहिंजी कल्पना सां या पंहिंजी अटकल सां या रम्ज़ सां कई आहे। आदि सकत खां देव टे, शुरूअ खां ई वठी पहिरीं खां ई वठी पंहिंजी शक्तिअ मां टे देव निर्माण थिया, ब्रह्मा विष्णु ऐं महेश। तनिखों थिया पंज तत ऐं उन्हनि मां पंजनि तत्वनि यानी पंज तत्व, पंजनि तत्वनि जो निर्माण थियो। उहे कहिड़ा पंज तत्व आहिनि? पृथ्वी, पाणी, तेज, वायु ऐं आकाश। ततन खां विस्तार थियो माना इन्हनि पंजनि तत्वनि जो ई विस्तार थी करे हीअ विश्व या ब्रह्मांड या कुदरत बणिजी पई। सभ न्यारी नानत, इन विस्तार जे करे ई असांखे अलॻि अलॻि शयूं या वस्तू ॾिसण में थियूं अचनि। सैल करे सभु कंहिंजो, सामी बिना ममत, सामी साहिब चवनि था कि बिना ममत, बिना मोह जे, जेको सृष्टिअ जी रचना कंदड़ परमेश्वर आहे उहो बिना मोह जे धार रही करे जुदा रहंदे उन्हनि सभिनी में खुलीअ तरह आज़ादीअ सां संचार कंदो रहंदो आहे। लुड़ खे हणी लत, मोटी सुम्हियो सेज ते, माना उन ई वक़्तु इन सारे गोड़ शोर खे, लुड़ चइबो यानी गोड़ शोर जेको थिए उनखे, उन ई वक़्तु उन सारे गोड़ शोर खे पुठ करे परमेश्वर पंहिंजी सेज ते सुम्ही थो पवे। लत हणी यानी कि पुठ करे परमेश्वर पंहिंजी सेज ते सुम्ही थो पवे। हाणे इन जी व्याख्या। हिन श्लोक में सामी साहिब सारे विश्व में फहिलियल वजूद में हूंदड़ परमेश्वर जो ईश्वरी चेतना जो वर्णन कयो आहे। साण साण हिन सृष्टिअ खां अलिप्त यानी अलॻि हूंदड़ परमेश्वर जे विश्व खां अति श्रेष्ठ हूंदड़ रूप या अवस्था जो पिणु दर्शन करायो आहे। इहो हिकु ई वक़्तु निर्गुण ऐं सगुण रूप धारण कंदड़ आहे। सृष्टिअ जो निर्माता ब्रह्मा या ब्रह्मदेव आहे, जेको विष्णु भॻवान जे नाभीअ या दुन मां पैदा थियो हो। अहिड़ीअ तरह विश्व ब्रह्मांड या कुदरत जो मूल कारण परमेश्वर भॻवान विष्णु आहे, जंहिं विश्व जे कण कण में प्रवेश कयो आहे। उहो विष्णु आहे जेको सभिनी में ॿाहिरां चाहे अंदरां व्याप्त आहे ऐं पोइ बि बाक़ी शेष बचियल आहे, उहो विष्णु आहे। शेष नांग जी